हैदराबाद में मिल्कियत जे तकरार एक वधीक जान गिड़काए वरती। सिनवाइस जी होस्ट यसरा आखून जे चाचे तालीमी माहिर ऐं गवर्नमेंट डिग्री गर्ल्स कॉलेज कासमाबाद जे सुप्रीडेंट रियाज़ आखून खे मुबैना तौर संदसि संढू फयास मेमुण फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो, जितां खेसि 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। हीउ वाक़ियो नसीम नगर थाणे जी हद में पेश आयो, जिते रियाज़ आखून ते रात जे वक़्तु घर ॿाहिरियां फायरिंग कई वई। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार फयास मेमण रियाज़ आखून ते 3 फायर कया। जख्मी हालत में रियाज़ आखून मुबैना तौर वारसनि खे जवाबदार जो नालो ॿुधायो। चाचा दरवाज़ो पियो खोले, पंहिंजे घर जो दरवाज़ो खोलियो अथसि त हिन पोयां जेको आहे फायर कयो आहे चाचा जे, ठीकु आहे, उहा गोली चाचा खे लॻी आहे, वरी ॿी गोली चाचा खे लॻी आहे, वरी 3 गोली चाचा खे लॻी आहे, ठीकु आहे। त इहे 3 मुसलसल फायर करे चाचा उते ज़ख़्मी थी किरियो आहे। पंहिंजो पुटु जेको आहे उन गोलियुनि जो आवाज़ूं ॿुधियूं आहिनि, चाचा जूं आवाज़ूं ॿुधियूं आहिनि, ऐं चाचा गोली हलंदे ई जेको आहे ॿुधायो आहे, पंहिंजी स्टेटमेंट ओॾी महिल ई पंहिंजी रड़ कई अथई कि मूंखे फयाज़ मेमण गोली हणी रहियो आहे। मक़तूल रियाज़ आखून केतिरनि ई सरकारी कॉलेजनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुको हो ऐं हिन वक़्तु गवर्नमेंट डिग्री गर्ल्स कॉलेज कासमाबाद में सुप्रीडेंट तौर मुक़ररु हो। संदसि ओचिते क़त्ल जी ख़बर ते तइलीमी हल्कनि में ॾुख ऐं अफ़सोस जी लहर पखिड़िजी वई आहे। मक़तूल जे भाइटे एडवोकेट अब्दुल रज़ाक आखून ऐं संदसि भाइटी एंकर पर्सन यसरा आखून जो चवणु आहे त वाक़े खां 2 ॾींहं अॻु जवाबदार फयास मेमण घर अची मिल्कियत बाबति वधीक हिसे जो मुतालबो कयो हो। सनन चवण मूजिब उन मौके ते ॿिन्ही में तल्ख़ कलामी थी, जंहिं दौरान जवाबदार मुबैना तौर धमकी ॾिनी त मूंखे कावड़ न ॾियारज, न त अंजाम सही न थींदुई। हिन 2 ॾींहं पहिरीं हिन वाक़िए खां अरबा जे ॾींहुं आयो हो घर में पंहिंजी घरवारी सां गॾु पुछण तबियत सोरे जी। असल में उनजो कारण ॿियो मसलो ॿियो उन जाइदाद जो तक़ाज़ो ई रखियो चाचा सां, जंहिं पर्पज़ लाइ आयो हो। चाचा खे कुंड ते वठी वञी चयईं कि प्रॉपर्टी जेको आहे मूंखे अञा सोरे जी खपे थी, मूंखे प्रॉपर्टी घटि मिली आहे, त प्रॉपर्टी अञा मूंखे वधीक ॾे। त उन ते हिननि जी पाण में जेको आहे तूतू में थी आहे, त उन में हिन चयो आहे फयाज़ मेमण खे मूंखे तैश न ॾियार, न त अंजाम सुठो न थींदई। जेको हिन जो संडू आहे, जेको फयाज़ मेमण, उन अची अचानक सां फायर कया, 3 फायर कई, जंहिंमें चाचा जेको आहे सो उहो सूरनि जी ताब न लाहींदे पंहिंजी जान विञाए वेठो। ऐं असां सिर्फ़ु सम्झूं था त इहा हिकिड़ी जान न हुई, असां सभिनीनि जी हिकिड़ी सपोर्ट हुई, हिकिड़ो घर जो असांजो अहिड़ो भाती हुयो, असांजो त हुयो, पर पंहिंजे घर जो जेको सरबराह हुयो उन सॼे घर खे उन माण्हूअ जेको आहे सो तबाह करे छॾियो, बर्बाद करे छॾियो। केतिरियुनि ई ज़िंदगियुनि सां उन खेॾियो आहे, बग़ैर सोचे सम्झे ज़री जाइदाद जे पुठियां। वारसनि मूजिब फायरिंग खां पोइ रियाज़ आखून खे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते पहिरें हिकु इस्पताल मुबैना तौर पुलिस केस ॼाणाए दाख़िल करण खां इनकार कयो। बाद में खेसि ॿी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। उनखे पहिरियां जेको आहे गाॾी में वठी ॿार, उनजी फैमिली, शायान ऐं उनजी सिस्टर ऐं ॿिया जेके घरबाती आहिनि, एल्टो गाॾी में वठी था वञनि। पहिरियां जीजल मां वारा जेको आहे रिफ्यूज़ था कनि, एक्सेप्ट नथा कनि। सीरियस नेचर जूं इंजरीज़ हुयूं चाचा खे, बुलेट्स लॻल हुयूं, ॾाढो ब्रूटल क़िस्म जूं। त उन हिसाब सां जेको आहे हू रेफर कनि था लाल बत्ती ड्यू टू पुलिस केस। ऐं लाल बत्ती में चाचा वेंदे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे चाचा मरी थो वञे, गुज़ारे थो वञे, शहीद थी थो वञे। पुलिस मूजिब वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं जवाबदार फयास मेमन खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वियो। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे जवाबदार खे वधीक जांच लाइ 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच जारी आहे, जॾहिं वारसनि मुतालबो कयो आहे त केस जी शफ़ाफ़ जांच करे जवाबदार खे कानून मूजिब सख़्त सज़ा ॾिनी वञे, त जीअं मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ मिली सघे।